वो किनार कौन तो उठाए सर मैं जवाब दे दूं यार, जवाब दे दो यार, सवाल ये और तुम कोप कनाल कौन तो, कोई भी कनाल नहीं बन रहा है। साईं मुराद अली शाह दे हाल भंग जे नशन में वेठो आई, किथे आई है? हाँ सैयद, तू सैयद थे सिंध कलंदर लाल लतीफ जी नगरी बर्बाद थो थिए, तू ॾिसी थो या बादशाह किथे आई है? मिस्टर सुरीलो MR सुरीलो थो ॻाल्हायां, CBI ऑफिसर। मां पंहिंजी सिंध जो पाणी साईं कोन ॾींदुसि पंजाब वारनि खे, लुटेरनि खे कोन ॾींदुसि। सिंध मुंहिंजी कलंदर पाक लतीफ़ जी नगरी आहे। पाणी खां ॾींदुसि टाटो, पाणी बंदि करण वारनि जी मां भेण खे ॾियां गुई में टटो। हक लतीफ़ जी लतीफ़ जो नारो लॻंदो, मस्त लाल लजपाल जा मलंग आहियो, अली मौला जी जाना लाल, मां उन लाल जो मलंग आहियां जेको मुंहिंजी सिंध सां गदरी कंदो, अखि खणंदो, अखि कढंदो, हथु खणंदो, हथु कढींदो। पाणी ॾियूं तव्हांखे, हिकिड़ी पाड़ी मूंखे ॾेई वञो, पाणी ॾियां थो या दसां गुई में, पर पाणी मुंहिंजी सिंध जो या मां खे